5 नवंबर ताईं आर्मी चीफ की मुक़ररी थी वेंदी। सीनियर मोस्ट 5 या 6 नाला ईंदा, उन्हनि मां ई फाइनल थींदो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त पाक फ़ौज जे आला उहिदनि ते मुक़ररी अॼु खां शुरू थी वई आहे। जल्द समूरनि आइनी घुरिजुनि मूजिबि मामिलो तकमील ताईं पहुचंदो। क़ौमी असैम्बली में ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ चयो आहे त बचाव वारी वज़ारत खे वज़ीर आज़म जो ख़त मिली वियो आहे। ख़त जे बारे में GHQ खे ॿुधाए छॾियो आहे। इमरान ख़ान इदारनि खे गैर आइनी क़दमनि लाइ उत्साहे रहियो आहे। इमरान ख़ान इदारनि जे आइनी किरदार खे हिकु मेहणो बणिजी वियो आहे। इमरान ख़ान इक़्तिदार जे गम में मत विञाए वेठो आहे ऐं इक़्तिदार लाइ गैर आइनी हुरबा इस्तेमालु पियो करे। PTI चेयरमैन जा हुरबा मुल्की वहदत खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। इमरान ख़ान पंहिंजी नाकामियुनि जो मलबो इदारनि मथां विझे पियो। तोशाखाना जा तोहफ़ा विकिणण वारो पहिरियों शख़्स इमरान ख़ान आहे। गैर मुल्की तोहफ़नि खे PTI चेयरमैन कारोबार बणायो। तोशाखाना रेफरेंस में PTI चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई जो रेफरेंस ट्रायल कोर्ट खे मिली वियो। इमरान ख़ान खे सुभाणे लाइफ नोटिस जारी कयो वियो। एडिशनल जज ज़फ़र इक़बाल केस जी ॿुधणी कंदो। रेफरेंस में इस्तदा कई वई आहे त अदालत शिकायत मंज़ूर करे इमरान ख़ान खे सेक्शन 167 ऐं 173 तहत सज़ा ॾिए। रेफरेंस में 3 साल जेल ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए सघिजे थी। पाक फ़ौज जे सिपह सालार जनरल कमर जावेद बाजवा पारां पाक बहरिया ऐं पाक फ़िज़ाइया जे हेडक्वार्टर जो अलविदाई दौरो। ISPR मूजिबि जनरल कमर जावेद बाजवा खे नेवल हेडक्वार्टर में पाक बहरिया जे जिथे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। नेवल हेडक्वार्टर जे प्रिंसिपल स्टाफ ऑफिसरनि सां बि आर्मी चीफ जी मुलाक़ात। सरबराह पाक फ़िज़ाइया एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सां बि जनरल बाजवा मुलाक़ात कई। आर्मी चीफ फ़िज़ाई सरहदुनि ते बचाव कंदड़ PAF जे पेशवराणे महारतनि खे वाखाणियो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो हेडक्वार्टर रावलपिंडी जो दौरो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। इमरान ख़ान पंहिंजी मर्ज़ीअ जो आर्मी चीफ आणण लाइ असांखे ऐं इदारे खे ब्लैकमेल करे रहियो आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी जिन जो इख़्तियार आहे उन्हनि ते एतमाद कयो वञे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट ऐं आइन तहत थियणु घुरिजे। ही लॉन्ग मार्च न पर फरलॉन्ग मार्च आहे। जेसिताईं इमरान ख़ान सियासत जो हिसो रहंदो गंदी सियासत थींदी रहंदी। PTI जो कल्चर क़ौम जे आॾो अची रहियो आहे। हिन वक़्तु समूरियूं पार्टियूं हिकु टीम बणिजी कमु करे रहियूं आहिनि। बोर्ड मुल्की मईशत जी करंगे जी हॾी टोड़े छॾी आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं संदसि ख़ानदान जे टैक्स जा तफ़सील गैर क़ानूनी तौर लीक थियण जे मामले जो नाणे वारी वज़ारत सख़्त नोटिस वरितो। नाणे वारी वज़ारत जे जारी कयल पधिराई मूजिबि नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार टैक्स तफ़सील लीक थियण जे क़ानूनी जवाज़ भञकड़ी करार ॾींदे FBR खे मामले जी फौरी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। रेवेन्यू बाबति सलाहकार तारिक पाशा खे 24 कलाकनि अंदरि ज़िम्मेवारनि जो तयन करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। इसहाक़ डार मूजिबि जंहिं बि मालूमात लीक कई हुई उन जी संगीन ग़लती आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शहजिलिना मेमण इमरान ख़ान ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त PTI चेयरमैन परॾेही साज़िश वारे बयाने खां बि यूटर्न वठी छॾियो आहे। परॾेही एजेंडा ते कमु कंदड़ इमरान ख़ान पंहिंजे मफ़ादनि लाइ मुल्क खे संगीन नुक़सान पहुचाए रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई हलाई वञे। अरशद शरीफ के साज़िश तहत क़त्ल कयो वियो। अरशद शरीफ जे क़त्ल जी साज़िश पाकिस्तान में थी। असांखे गोली हलाइण वारे ताईं न पर गोली हलराइण वारे ताईं पहुचणु घुरिजे। अॻूणे सेनेटर फैसल वावड़ा चयो आहे त अरशद शरीफ जी मौत ते सियासत न कई वञे त बहितर थींदो। ॾोहारी खे पकड़णु घुरिजे जेके आसानीअ सां मुल्क छॾे वञनि था। फैसल वावड़ा मूजिबि हुन अॻु वठी चयो हो त अरशद शरीफ जो मोबाइल फ़ोन ऐं लैपटॉप न मिलंदो, उहो नाहे मिलियो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी अंतवारी अदालत इमरान ख़ान जी उबूरी ज़मानत में 28 नवंबर ताईं वाद करे छॾी। ईंदड़ ॿुधणी ते संदसि मेडिकल रिपोर्ट तलब। अदालत पारां PTI चेयरमैन जी अॼु हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त बि मंज़ूर कई वई।
सिंध हाई कोर्ट परवीन रहमान कत्ल केस सज़ा मिलियल जवाबदारनि जूं सज़ाऊं कल अदम करार ॾेई छॾियूं। जवाबदार रहीम सवाती, अमजद हुसैन, अयाज सवाती ऐं अहमद हुसैन जूं अपीलूं मंज़ूर कंदे सज़ाऊं कल अदम करार ॾियण जो हुकुम ॾिनो वियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त परवीन रहमान कत्ल केस जा जवाबदार ॿियनि केसनि में घुर्बल न आहिनि त खेनि आज़ादु कयो वञे। ओरंगी पायलट प्रोजेक्ट जे सरबराह परवीन रहमान खे साल 2013 में क़त्ल कयो वियो हो। दहशतगर्दी जे अंत वारे अदालत केस में नामज़द जवाबदारनि खे गुज़िरियल साल ॿ भेरा उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। पीपुल्स पार्टी पार्लियामेंटरनि जे अॻूणे सदर मुल्क जे नाले वारे सियासतदान मखदूम अमीन फ़हीम जी 7वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। सरवरी जमायत जो रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान मज़ार ते हाज़िर करे गुलनि जी चादर चाढ़ींदो। मखदूम अमीन फ़हीम जी वरसीअ जे मौक़े ते मटियारी ज़िले में अॼु आम मोकल आहे। मखदूम अमीन फ़हीम सियासत में सबर, भाईचारे ऐं साबित क़दमीअ जो अमीर हो। हुन 3 नस्लनि ताईं मुल्क में जमहूरियत जी मज़बूतीअ लाइ जदोजहद कई। मखदूम अमीन फ़हीम आख़िरी दम ताईं भुट्टो जी फ़िक्र सां सुञाणियल रहियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मखदूम अमीन फ़हीम जी वरसीअ जे मौक़े ते भेटा पेश। संदसि चवणु आहे त अमीन फ़हीम जे मुल्क ऐं क़ौम लाइ क़ुर्बानीनि खे सदाईं यादि रखियो वेंदो। मोटरवे करप्शन केस में गिरफ़्तार मटियारी जे अॻूणे डिप्टी कमिश्नर अदनान रशीद हैदराबाद जी एंटी करप्शन जी ख़ासि अदालत में पेश। अदालत डीसीअ खे वधीक 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन पुलिस जे हवाले करे छॾियो। JIT डीसी ऑफिस जे अमले खे बि बयान कलमबंद कराइण लाइ तलब करे वरितो। डीसीअ जे गिरफ़्तार PA ऐं 3 ड्राइवरनि खां जांच जारी। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जी गवर्नर कामरान तेसूरी सां मुलाक़ात। सिंध में सहूलतनि समेत कराची जे तरक़ियाती रिथान जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि। सिंध जे गवर्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर कराची पारां शहीद अब्बासी इस्पताल जो बि गॾिजी दौरो। इस्पतालनि में इलाज जी सहूलतनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। चंडो मोहम्मद खान सिजावल रोड ते वेन ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा हयाती विञाए वेठा। फोती ॻोठ इलियास गिराणो जा रहवासी हुआ। हादसे बाद वेन ड्राइवर वेन छॾे फरार थी वियो। फोतियुनि जे वारसनि जो एहतजाज, धरणो 2 कलाकनि ताईं पुलिस ऐं इंतज़ामिया वाक़े वारी हंधि न पहुची सघी। लाशनि खे ज़िले हेडक्वार्टर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध जो क़दीमी साज़ नड़ वॼाईंदड़ नाले वारो कलाकार चाचा जुमन मल्हां हमेशह लाइ विछड़ी वियो। चाचा जुमन मल्हां गुज़िरियल 40 वरियनि खां रेडियो ऐं PTV समेत सिंध जे कुन खुर्च में सक़ाफ़ती प्रोग्रामनि में नड़ वॼाए भरपूर मनता माणी। संदसि तॾो सांगड़ भरिसां ॻोठ मियाण में विछायो वियो। कराची जे लांडीवारा इलाइक़े में पुलिस सां मुक़ाबले में हिकु फोरू मारिजी वियो। हथियारबंदी जी फायरिंग में हिकु अहलकार समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियल हथियारबंद जो लाश ऐं ज़ख़्मी पुलिस अहलकार ऐं वाठेड़ू खे जिना इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इंग्लैंड ख़िलाफ़ टेस्ट सीरीज़ लाइ पाकिस्तानी टीम जी 18 रुकनी स्क्वाड जो ऐलान। बाबर आज़म कप्तानी कंदो। क़ौमी टीम जे चीफ सिलेक्टर मोहम्मद वसीम चयो आहे त अज़हर अली, सरफराज़ अहमद, नसीम शाह, नोमान अली, सलमान आगा, सऊद शकील, ज़ाहिद महमूद टीम में शामिल हूंदा। शान मसूद, अब्दुल्ला शफ़ीक ऐं इमामुल हक़ खे बि क़ौमी स्क्वाड जो हिसो बणायो वियो आहे।